अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे, जॾहिं बि असीं असांजे साथियुनि जी तारीख़ खे वरजाईंदा आहियूं, यादगिरियुनि जा वर्क वराईंदा आहियूं, तॾहिं जाफ़र मेमण बि यादि पवंदो आहे। जाफ़र मेमण जंहिंजी सुञाणप सिंध जे साक़ायते साफ़ी तौर बि थींदी हुई, लेखक तौर बि थींदी हुई, ऐं हूअ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो हिसो पिणु रहियो। अॼु संदसि जनम ॾींहुं आहे। जाफ़र मेमण 3 सेप्टेम्बर 1966 ते लाड़काणे में साईंदाद मेमण जे घर में जनम वरितो। प्राइमरी खां कॉलेज ताईं तालीम लाड़काणे मां ई हासिलु कयाई, जंहिं बाद ग्रेजुएशन शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर मां कयाई। नंढपिण खां ई पढ़ण जो शौक़ु रहियसि। ॿारनि जे रिसाले में कहाणियूं ऐं शेर लिखणु शुरू कयाई। बाद में लाड़काणे में जारी थींदड़ अख़बार रोज़ानी अॻवान में असिस्टेंट एडिटर तौरु कमु करे सहाफ़त में पेर पाताई, जंहिं बाद रोज़ानी अवाम आज़ाद जो 6 महीना एडिटर पिणु रहियो। रोज़ानी सिंध सुजाॻ कराची में सब एडिटर तौरु 3 साल कमु कयाई। उन दौरान रोज़ानी सरवाण में बि कमु कयाई। बाद में कावश ग्रुप तरफ़ां माहिवार डाइजेस्ट सिंध रंग ऐं हालार जो एडिटर तौरु ख़िदमतूं सरंजाम ॾिनाई। ॿिन्ही डाइजेस्टनि जो 1992 ताईं एडिटर रहियो, जॾहिं त संदसि किताब नौजवाननि जो गीत, हवेलियुनि जूं कहाणियूं, पुलिस नंबर तरतीब ॾेई छपरायाई। जाफ़र मेमण रोज़ानी ख़ादमे वतन तइमीर सिंध जो न्यूज़ एडिटर रहियो। 2004 खां रोज़ानी सिंध जो एडिटर पिणु रहियो ऐं हूअ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते अहम ख़िदमतूं सरंजाम ॾींदो रहियो। जाफ़र मेमण 8 मार्च 2020 ते लाॾाणो करे वियो। जाफ़र मेमण बाबति एम यूनस ॾेथो लिखे थो, मौत केॾो न बेरहम आहे। जिन माण्हुनि खे न वञणु खपे, उन्हनि माण्हुनि खे मौत जो खूनख्वार बाज़ झटे ॾूर ॾिसाउनि तरफ़ खणी हलियो वेंदो आहे, जितां को बि कॾहिं बि वापसि न आहे वरियो। के शख़्स सिर्फ़ु हिकु फ़र्द जी हैसियत रखंदा आहिनि, पर के शख़्स पंहिंजे अंदरि इदारनि जहिड़ी सुञाणप रखंदड़ हूंदा आहिनि। उन्हनि जे विछड़ण सां के शहर ऐं इदारा रुली वेंदा आहिनि, ऐं वरी जिन खां ज़मानो बेज़ार हूंदो आहे, उहे असांजे इर्द गिर्द पिया घुमंदा आहिनि। के माण्हू सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान ताईं महदूद हूंदा आहिनि, पर किन जे प्यार जा कतबा हर दिलि जे मथां लॻी वेंदा आहिनि। साईं सरकश बि साॻी ॻाल्हि जो इज़हार कंदे चयो हो त के जो वेंदा त पतो कंहिंखे न पवंदो आहे, के जो वेंदा त के शहर रुली वेंदा आहिनि। किन खां बेज़ार ज़मानो बि त वेठा हूंदा, किन जी हूंदी या ज़रूरत बि उथी वेंदा आहिनि। किन जे क़बरनि ते रुॻो वारस हणंदा आहिनि कतबो, किन जा हर दिलि जे मथां कतबा लॻी वेंदा आहिनि। मूंखे अॼु बि उहे ॾींहं ऐं मेराजड़ियूं शामूं यादि आहिनि, जॾहिं मां मायूसियुनि जे कुन तरफ़ छिकबो वेंदो हुउसि, ऐं उन कैफ़ियत में मुंहिंजी मुलाक़ात उन शख़्स सां थींदी हुई जेको मुले छपर छांव बणिजी पवंदो हो। हूअ मूंखे मायूसियुनि वारे उन कुन मां हथ खां पकिड़े ॿाहिरि कढी ईंदो हो, उत्साह ॾींदो हो ऐं मूंखे ज़िंदगी तरफ़ वेंदड़ नयनि राहनि जा ॾस ॾींदो हो। हूअ जेको दोस्तनि जे दिलनि में जायूं जोड़े वठंदो हो, संदसि टहक हाणे किथां ॿुधबा। संदसि उहे गुफ़्तार जॾहिं यादि था पवनि त हुनजो आवाज़ु कननि में गूंजंदे महसूसु थी रहियो आहे, पर हू त हाणे मण मिटी जे हेठां दफ़न थी वियो आहे। छा वाक़ई बि हूअ दफ़न थी वियो? हरगिज़ न। उहो त संदसि जिस्म हो जेको मिटी माउ जे हवाले थी वियो, पर संदसि किरदारु, संदसि रवैयो ऐं संदसि मोहबतूं कॾहिं बि दफ़न थी नथियूं सघनि। हू त हमेशह लाइ ख़ामोश थी सुम्ही पियो, पर संदसि लिखियल लफ़्ज़ हमेशह हमेशह संदसि ज़ुबान बणिजी ज़िंदा रहंदा। हूअ जेको भाकुरनि में भरे प्यार ऐं पंहिंजाए मां आथतूं ॾींदो हो, सो जाफ़र मेमण मां किथां आणियां? हा, उहो शख़्स जाफ़र मेमण हो जेको बिना मोकिलाइण जे हलियो वियो ॾूर ॾिसाउनि में। वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तिनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। जाफ़र मेमण सां वेंदे ॾुखंदो ॾूर थींदो हो। हू साफ़ जी दुनिया में हिकु ग़ैर मामूली किरदारु हो, जंहिंजे अंदर में हिकु तख़लीकार पिणु मौजूदु हो, जेको सदाईं खेसि कुझु नओं कराईंदो रहंदो हो। जाफ़र मेमण जे विछोड़े जो दर्द शायदि काग़ज़ ऐं कलम ज़रिए बयानु थी न सघे, पर साणसि घारियल पल जॾहिं यादि कजनि था त ॻोढ़ा अखियुनि जा बंद भॼी ॻड़ी पवनि था। हाणे संदसि विछोड़े पुॼाणा संदसि सारूं आहिनि, सुॾका आहिनि। समूरो जहान बि ॾिसिजे त बि उहा सिकत न लहंदी, जेका पंहिंजे पिरीअ जहिड़नि माण्हुनि खे पसी लहंदी आहे। अॼु पिणु अखड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया, गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि, संदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।